जेके दुआऊं घुरियूं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सभई दुआऊं अल्लाह तबारक व तआला सूरत इब्राहिम में बयान कयूं आहिनि। सभई जो सभई दुआऊं अल्लाह तबारक व तआला क़बूल कयूं आहिनि। रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़रइन इंद बैतिकल मुहर्रम रब्बना लियुक़ीमुस्सलात फजअल अफ़इदतम मिनन नासि तहवी इलैहिम वर्ज़ुक़हुम मिनस समराति लअल्लहुम यशकुरून। या अल्लाह तुंहिंजे हुकुम सां पंहिंजे बच्चे के पंहिंजी ज़ाल के बयाबान जे अंदर छॾे करे अची रहियो आहियां। मक़सद दुनिया जी तलब कोन्हे, दुनिया जो दौलत कोन्हे। लियुक़ीमुस्सलात ताकि नमाज के क़ाइम कनि। या अल्लाह बयाबान जे अंदर छॾे अची रहियो आहियां। माण्हुनि जे दिलनि के इन्हनि ॾांहुं माइल कजां, उन्हनि के समरात मेवनि जो रिज़्क़ अता कजां ताकि तुंहिंजो शुक्र कनि। अल्लाह तबारक व तआला दुआ के क़बूल कयो। माण्हुनि जे दिलनि के अल्लाह तबारक व तआला जेको आहे माइल कयो। मक्के के आबाद कयो, बैतुल्लाह के आबाद कयो। लखनि जी तादाद में अॼु बि हाजी उम्रे ऐं हज। अल्हम्दुलिल्लाहि व कफ़ा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लाहु जअल लकुम मिन बुयूतिकुम सकना। अल्लाह तबारक व तआला फितरती तौर ते घरनि जे अंदर सुकून रखियो आहे ऐं बतौरे नेमत अल्लाह तबारक व तआला सूरत नहल जे अंदर उन जो ज़िक्र फरमायो आहे। केतिरियूं ई अल्लाह तबारक व तआला इंसान ते नेमतूं कयूं आहिनि। उन्हनि खे ॻणाईंदे हिन नेमत जो बि ज़िक्र कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हांजे लाइ तव्हांजे घरनि जे अंदर सुकून रखियो। इहा ई वजह आहे त इंसान जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरे थो, ॿाहिरि भले उन जी रहाइश बंगलनि जे अंदर हुजे, बेडनि जे अंदर हुजे, एसी जे अंदर हुजे ऐं ॿाहिरि उनखे क़िस्मे क़िस्मे जा ताआम ॾिना वञनि, लेकिन उहो मज़ो ऐं उहो सुकून उनखे ॿाहिरि मुयसर या नथो अचे जेको मज़ो ऐं सुकून उनखे रुखी ऐं सुखी मानी कखावनि घरनि जे अंदर जेका उनखे मिले थी पंहिंजे घरनि जे अंदर, उहो सुकून उनखे ॿाहिरि नथो मिले। अल्लाह तबारक व तआला घरनि जे अंदर फितरती तौर ते सुकून रखियो आहे। जेकॾहिं कंहिं बदनसीब के घरनि जे अंदर सुकून मुयसर कोन्हे त ॿिनि ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे। या त अल्लाह तबारक व तआला हुनखे कंहिं गुनाह जी सज़ा जे अंदरि मुब्तला कयो आहे। अहिड़ो को गुनाह आहे, अहिड़ी का ख़ता आहे, अहिड़ी का अल्लाह जी नाफ़रमानी हुन करे विधी आहे जंहिंजी सज़ा जे तौर ते अल्लाह ताला उनखे घर जे अंदरि सुकून नसीब नथो करे। या त ॿी ॻाल्हि हीअ आहे त अल्लाह तबारक व तआला उनखे कंहिं सख़्तु आज़माइश ऐं इम्तिहान में मुब्तला कयो आहे। वगरना घरनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला सुकून रखियो आहे। हिन दौर जे अंदरि असांजा घर उन्हनि जे अंदरि फितना आहिनि, फ़साद आहिनि, झगड़ा आहिनि, सुकून कोन्हे। वजह उन जी छा आहे? उन जूं केतिरियूं ई वजूहात आहिनि, असबाब ऐं सबब आहिनि। उन्हनि मां चंद शयुनि जो ज़िक्र तव्हांजे साम्हूं कंदुसि।
अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदर कुछ बर्बाद घरनि जो ज़िक्र कयो आहे। उहे बदनसीब इंसान जिन पंहिंजे हथनि सां पंहिंजे घरनि खे तबाह कयो। अल्लाह तबारक व तआला सज़ा जे तौर ते मोमिननि जे हथनि सां उन्हनि जे घरनि खे बर्बाद कयो। सूरत हशर जे अंदर यहूदियुनि जे हिकिड़े कबीले बनु नज़ीर उन जो ज़िक्र आहे। उन्हनि जे घरनि जो अंजाम जो तज़किरो अल्लाह तबारक व तआला कयो आहे। बनु नज़ीर हिजरत खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने में आया, मदीने जे इर्द गिर्द कुछ यहूदी क़बाइल हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां मुआहिदा कया, ॾुख सुख में हिक ॿिए सां साथ रहंदो। तव्हां ते जेकॾहिं कंहिं हमिलो कयो असीं तव्हांजो साथ ॾींदासीं, तव्हां जेकॾहिं असां ते कंहिं हमिलो कयो त तव्हां असांजो साथ ॾींदव। यानी कुछ अहिड़ा मुआहिदा यहूदियुनि सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कया हुआ। त बनु नज़ीर सां बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुआहिदो थियल हो। कंहिं मजबूरी जे तहत दियत जे हवाले सां ताउन जे सिलसिले में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि जे कबीले जे अंदर वियो। हिननि चयो पहिरीं त आसरो ॾिनऊं त असीं तव्हां सां ताउन कंदासीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भित खे टेक लॻाए करे इंतज़ार में वेठा। हे वञी करे हिननि वरी हिकिड़ो मनसूबो ठाहियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद करण जो मनसूबो ठाहियूं। जंहिं भित खे टेक लॻाए करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि, चकीअ जो हिकिड़ो पुड़ मथां खणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां उछलायो वञे ताकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद कयो वञे। हिननि मनसूबो ठाहियो ऐं अल्लाह आसमाननि ते पंहिंजा मनसूबा ठाहे थो। अल्लाह तबारक व तआला वही जे ज़रिए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन्हनि जे इन्हनि ख़तरनाक मनसूबे खां आगाह कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी विया, मदीने में विया ऐं ही सरासर उन्हनि जे मुआहिदे जी ख़िलाफ़ वर्जी हुई, अहद शिकनी हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबनि खे चयो त हाणे इन बनु नज़ीर कबीले जो घेराव कयो वेंदो, उन्हनि खे असीं घेराव कंदासीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे मुहासिरो कयो। मुहासिरे खां बाद हे वरी मुहासिरे खां तंग थी करे वरी मुआहिदो कयूं त असीं पंहिंजा इलाइक़ा छॾे असीं ॿिए पासे हलिया था वञूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो हाणे पंहिंजे कबीले में इते रहण के जो तव्हांखे को बि हक़ कोन्हे, वञो जेको सामान तव्हां खणी सघो था उहो पंहिंजे घरनि मां खणी वञो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो ज़िक्र सूरत हशर में कयो आहे। पहिरीं त हिननि जा मज़बूत क़िला ठहियल हुआ। हिननि जो इहो गुमान हो त इन्हनि क़िलनि मां असांखे केरु कढंदो। मज़बूत क़िला हुआ। मुस्लमाननि जो बि गुमान हो त इहे एतिरो आसानी सां छॾे कीअं वेंदा। लेकिन अल्लाह तबारक व तआला जो अज़ाब उन्हनि खे उतां ई खां आयो जितां खां उन्हनि जो वहमो गुमान कोन हो। अल्लाह तबारक व तआला हुननि जे दिलनि में रोब विझी छॾियो, रोब विझी छॾियो। उन जो नतीजो छा निकितो? युख़रिबून बुयूतहुम बिअयदीहिम व अयदिल मुमिनीन। बनु नज़ीर जा या कबीला जेके मज़बूत क़िला ऐं घर उन्हनि जा ठहियल हुआ, पंहिंजे हथनि सां जेको आहे उन्हनि खे टोड़ण लॻा, दरियूं भञण लॻा, दरवाज़ा भञण लॻा, क़िला ऐं कोका कढण लॻा ऐं दासा
ऐं जेको आहे उन्हनि जा जेके आहिनि इहे कढी करे वञण लॻा, अल्लाह तबारक व तआला फरमाए युखरिबून बुयूतहुम, उहे पंहिंजे हथनि सां पंहिंजे घरनि खे तबाह करण लॻा ऐं मोमिननि जे हथनि सां बि अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे तबाह कयो। अॻियां जेके लफ़्ज़ आहिनि उहे मुंहिंजे ऐं तव्हांजे लाइ नसीहत जे लाइ आहिनि। फ़ातबिरू या उलिल अबसार, ए अखियुनि वारो, जेकॾहिं तव्हां में ज़रो बराबरि सम्झ आहे, फ़हम आहे, बसीरत वारी नज़र आहे, त पोइ इन मां तव्हां इबरत हासिल करियो। घर बर्बाद छो था थियनि, घर वीरान छो था थियनि, घर तबाह छो था थियनि? जिन घरनि जे अंदरि अल्लाह ऐं उन जे रसूल जे नाफ़रमानी हुजे, अल्लाह ऐं उन जे रसूल सां दुश्मनी हुजे, उन्हनि घरनि जो मुक़द्दर तबाही आहे, उन्हनि घरनि जो मुक़द्दर बर्बादी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो त जेकर तव्हां चाहियो था त तव्हांजा घर वीरान न थियनि, जेकर तव्हांजा घर तबाह ऐं बर्बाद न थियनि, त पंहिंजे घरनि खे अल्लाह ऐं उन जे रसूल जी नाफ़रमानी खां बचायो। घर वीरान इन जे करे थियनि था, गुरबत जे करे, मिसकिनी जे करे, फ़क़ीरी जे करे घराना तबाह कोन था थियनि, बल्कि असांजे घरनि जो मसइलो बेदीनी आहे। असांजा घर बेसुकूनी आहे, असांजे घरनि जे अंदरि बेइत्मीनानी आहे, फितना आहिनि, न ज़ाल खे सुकून आहे, न मुड़ुस खे सुकून आहे, न औलाद खे सुकून आहे, न वालिदैन खे सुकून आहे। घरनि में इहा कैफ़ियत आहे, वजह बेदीनी आहे। लेकिन जेकॾहिं घरनि में त असां सुकून चाहियूं था, त पोइ मोहतरम भाइरो, ही सुकून जेको अल्लाह रखियो आहे न, घर छा ते मुश्तमिल आहिनि? घर ज़ाल ऐं मुड़ुस, ज़ाल ऐं मुड़ुस खां बाद उन्हनि जो औलाद, औलाद जे लाइ वालिदैन, इन गुलदस्ते ते मुश्तमिल आहे हिकिड़ो घराणो। सुकून चाहियो था त जेसीं ताईं इन्हनि रिश्तनि जे अंदरि, तालुकात जे अंदरि ख़ुशगवारी न ईंदी, असांजे घरनि जे अंदरि सुकून कोन ईंदो। ज़ाल ऐं मुड़ुस जा तालुकात ऐं वालिदैन सां औलाद जो तालुक़, औलाद जो वालिदैन सां तालुक़ जेसीं ताईं सुठो कोन्हे, सही कोन्हे, तेसीं ताईं घरनि जे अंदरि सुकून मुमकिन कोन्हे। भाइरो, सुकून भितियुनि में कोन्हे, सुकून बेड ऐं बिस्तरनि में कोन्हे, सुकून एयर कंडीशन जेका घर जे अंदरि लॻल आहे इन जे अंदरि कोन्हे। सुकून इन्हनि रिश्तनि जे अंदरि आहिनि, जेकर रिश्तनि जे अंदरि आहे, जेकर इहे रिश्ता ख़ुशगवार आहिनि। अॼु ज़ाल मुड़ुस सां कोन थी ठहे, मुड़ुस ज़ाल सां कोन थो ठहे। ज़ाल चवे थी घर में मुंहिंजी हलंदी, मुड़ुस चवे थो त आऊं मुड़ुस आहियां, आऊं कमायां थो, आऊं मर्द आहियां। जेकर ज़ाल मुंहिंजी नथी मञे, त पोइ मुंहिंजे मर्दानगी छा थींदी? आऊं मुड़ुस आहियां, हाकिम आहियां, मुंहिंजो हुकुम हले। जॾहिं मुड़ुस चवे मुंहिंजी हले, ज़ाल चवे मुंहिंजी हले, छा ख़्याल आहे घर हली सघंदो? तय कयो वञे, हे घर अल्लाह जी नेमत आहे, अल्लाह तबारक व तआला अता कयो आहे। हिन घर जे अंदरि न मुड़ुस जी हलंदे, हिन घर जे अंदरि न ज़ाल जी हलंदे, हिन घर जे अंदरि हलंदी त अल्लाह ऐं उन जे रसूल जी हलंदी।
सुकून पोइ तव्हांजे घरनि जे अंदरि ईंदो। अज़ान मुंहिंजे ख़्याल में अची वञे न, अज़ान अचे न, हू जेका अचे वई न उहा ख़तमु थी वञे त पोइ सही। अज़ान जो जवाबु ॾियो, इहा अज़ान जेका अची वञे मुकमल थी वञे पोइ इंशाअल्लाह। जॾहिं ज़ाल अल्लाह जे हुकुम खे मञे थी ऐं मुड़ुस बि अल्लाह जे हुकुम खे मञे थो ऐं अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारीनि था, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे नसलनि में बरकतूं रखे थो। उन जे लाइ मिसाल आहे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत जे अंदरि। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पोढ़ो थी वियो, 80-82 साल जी उमिरि थी वई, औलाद कोन थियो। दुआ घुरंदो रहियो, रब्बि हबली मिनस सालिहीन, या अल्लाह मूंखे साले औलाद अता फरमा, या अल्लाह मूंखे साले औलाद अता फरमा। अल्लाह तबारक व तआला औलाद त अता कयो, गॾोगॾु वरी हिकिड़ो इम्तिहान में बि अल्लाह तबारक व तआला ज़ाल ऐं मुड़ुस खे विझी छॾियो, मुब्तला करे छॾियईं, इम्तिहान आज़माइश। हाणे इहो ॿार, इहो पुटु लख़्ते जिगर जेको दुआऊं घुरी थो वरितो आहे, इनखे बि वठि, घरवारी खे बि वठि, बयाबान जे अंदरि छॾे अचु। हे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां आज़माइश ऐं इम्तिहान हो। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम मुड़ुस हो, ज़ाल खे ऐं पंहिंजे लख़्ते जिगर खे बयाबान जे अंदरि छॾे अचणु, तव्हां पंहिंजे दिलि ते हथु रखो त केॾो वॾो आज़माइश आहे, केॾो वॾो इम्तिहान आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला जे हुकुम खे मञियो, ज़ाल खे बि वरितईं ऐं पंहिंजे बचे खे बि खयईं। बयाबान जेको मको आहे बैतुल्ला, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला वादिन गैर ज़ी ज़रइन, जिते गैर आबाद सरज़मीन, न पाणी, न आदमज़ात, न सावक, न वण, उते छॾे करे इब्राहिम अलैहिस्सलाम वञणु लॻो। ज़ाल चवणु लॻे, इब्राहिम हिते कंहिंजे आसरे ते छॾे वञी रहियो आहे। इब्राहिम, थी सघे थो मूंखां त ग़लती थी सघे थी, आउं ज़ाल आहियां, लेकिन हिन बचे जो कहिड़ो ॾोह आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जवाबु न ॾिनो, अल्लाह जी बानी सम्झी वई ऐं पुछणु लॻे, इब्राहिम छा अल्लाह तबारक व तआला जो हुकुम आहे? इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम इशारे सां जवाबु ॾिनो त हा, अल्लाह तबारक व तआला जो हुकुम आहे। कमाल ईमान हो, अल्लाह जी इताअत मुड़ुस बि करे पियो, अल्लाह जी इताअत ज़ाल बि करे पई। ज़ाल बि चयो त इब्राहिम, जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जो हुकुम आहे त पोइ हलियो वञ, जंहिंजे हुकुम ते तूं छॾे वञी रहियो आहीं उहो असांखे ज़ाया कोन कंदो। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम थोरो अॻिते वञी करे जेॾीमहिल अखियुनि खां ओझल थी वई, ज़ाल ऐं उनजो बच्चो अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ ॿई हथ खणी करे दुआ थो घुरे। जेके दुआऊं घुरियूं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम, सभई दुआऊं अल्लाह तबारक व तआला सूरत इब्राहिम में बयानु कयूं आहिनि। सभई जूं सभई दुआऊं अल्लाह तबारक व तआला क़बूल कयूं आहिनि। रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती
बेवादिन गैर ज़ी ज़रइन इंद बैतिकल मुहर्रम रब्बना लियुकीमुस सलात फजअल अफ़इदतम मिनन नास तहवी इलैहिम वर्ज़ुक़हुम मिनस समराति लअल्लहुम यशकुरून। या अल्लाह तुंहिंजे हुकुम सां पंहिंजे बच्चे के पंहिंजी ज़ाल के बयाबान जे अंदर छॾे करे अची रहियो आहियां। मक़सद दुनिया जी तलब कोन है, दुनिया जो दौलत कोन है। लियुकीमुस सलात ताकि नमाज के कायम कन। या अल्लाह बयाबान जे अंदर छॾे अची रहियो आहियां। माण्हुनि जे दिलनि के इन्हनि ॾांहुं माइल कजां, उन्हनि के समरात मेवनि जो रिज़्क़ अता कजां ताकि तुंहिंजो शुक्र कनि। अल्लाह तबारक व तआला दुआ के क़बूल कयो। माण्हुनि जे दिलनि के अल्लाह तबारक व तआला जेको आहे माइल कयो। मक्के के आबाद कयो, बैतुल्ला के आबाद कयो। लखनि जी तादाद में अॼु बि हाजी उम्रे ऐं हज जे लाइ एॾे वञी रहिया आहिनि। अल्लाह तबारक व तआला इन ज़ाल ऐं मुड़ुस जी इताअत जे करे अल्लाह तबारक व तआला बयाबाननि के आबाद करे थो छॾे ऐं पोइ उन्हनि जे नसलनि में अल्लाह तबारक व तआला बरकत रखे थो ऐं उन नसल मां इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा करे थो। त जॾहिं ज़ाल बि अल्लाह तबारक व तआला जी इताअत करे, मुड़ुस बि अल्लाह तबारक व तआला जी इताअत करे, त पोइ घरनि जे अंदरि सुकून अचे थो, नसलनि में अल्लाह तबारक व तआला बरकतूं रखे थो, वेराननि के अल्लाह तबारक व तआला आबाद करे थो छॾे। जेकॾहिं घरनि जे अंदरि अल्लाह जी नाफ़रमानी, घरनि जे अंदरि रसूल जी नाफ़रमानी, सुन्नत जे जेको आहे बेहुरमती, सुन्नत खां रूगर्दानी हुजे, त पोइ उन्हनि घरनि जे अंदरि सुकून जा ख़्वाब ॾिसणु असीं बंदि करे छॾियूं। उन्हनि घरनि जे अंदरि पोइ सुकून कोन मिलंदो। घरनि जे लाइ सुकून जे लाइ ज़रूरी आहे ज़ाल ऐं मुड़ुस अल्लाह जी इताअत कनि। पर पहिरीं घरनि जो बुनियाद ई असीं ग़लति रखूं। असां घरनि जो बुनियाद ई ग़लति रखिजो वञे। घरनि जो बुनियाद ज़ाल ऐं मुड़ुस आहे न। शादी कहिड़े बुनियाद ते था असीं करियूं? शादी खाना आबादी, घर जी आबादी शादी सां थिए। पाण फरमाए औरत सां शादी इंसान दौलत जे करे, हसब नसब जे करे, ख़ानदान जे करे या सूंह जे करे करे थो माण्हू, या दीन जे करे। पाण फरमाए तुंहिंजा हथ मटीअ सां भरजनि, तूं दीन खे तरजीह ॾिजां। औरत में दीनदारी ॾिठी वञे। केतिरनि घराणनि जी शादी असीं इन बुनियाद ते करियूं था, दीन जे बुनियाद ते या ख़ानदान जे बुनियाद ते थिए थी शादी। दौलत जी बुनियाद ते, हसब ऐं नसब जी बुनियाद ते शादी था करियूं, हुसन जे बुनियाद ते या दीन जे बुनियाद ते। जॾहिं बुनियाद ई घराणे जो ग़लति रखिजी वञे थो त उन घर जे अंदरि सुकून कीअं थींदो? हिकिड़ो त आहे मर्द जो इंतख़ाब दीनदार औरत हुअणु घुरिजे, ऐं ॿियो न्याणी जो इंतख़ाब कंहिं मुड़ुस जे लाइ, त मुड़ुस जे अंदरि ॿ शयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाए ॾिसो, पंहिंजी भेण, जेकॾहिं भेण जा सरपरस्त आहियो या पंहिंजी न्याणी जा सरपरस्त आहियो, उनखे मुड़ुस ॾियण खां पहिरीं तव्हां उन जे अंदरि ॿ शयूं तव्हां ॾिसो। पाण फरमाए जेकॾहिं हुननि जो दीन ऐं हुन जो अख़लाक तव्हांखे पसंदि अचे त पोइ शादी कराए छॾियो। पाण फरमाए जेकॾहिं ईअं न कंदव, इल्ला तफ़अलू तकुन फितनतुन व फसादुन अरीज़। ॿिए हदीस जे अंदरि व फसादुन कबीर। जेकॾहिं तव्हां दीन ऐं अख़लाक जे बुनियाद ते पंहिंजी न्याणी खे न परणायो, ज़मीन जे अंदरि फसाद थी वेंदो, दुनिया जे अंदरि फितनो थी वेंदो, दुनिया जे अंदरि कबीर ऐं वसी ऐं अरीज़ फितनो जेको आहे दुनिया जे अंदरि क़ाइमु थी वेंदो।
असांजे घर जेको आहे घरनि जे बर्बादी जो सबबु इहो आहे त असीं पंहिंजे पुट जे लाइ दीनदार औरत जो इंतखाब कोन था करियूं, पंहिंजी न्याणी जे लाइ सुठे अखलाक ऐं दीनदार मर्द जो इंतखाब कोन था करियूं। नतीजो छा थो निकिरे? आए रोज़ घराणा फिटी विया, न्याणी पंहिंजे माइटनि में, मुड़ुस परेशान, तलाकूं 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 तलाकूं। पूरी दुनिया जे अंदरि तलाकुनि जो रेशो वधी रहियो आहे, घराणा आबाद कोन पिया थियनि। वजह इहा आहे त बुनियाद दीन कोन्हे, घरनि जो सुकून दीन सां आहे। ऐं रिश्ता पाण में तालुकात जेतिरा मज़बूत हूंदा, सुकून एतिरो मज़बूत हूंदो घरनि जे अंदरि। मूंखे ॿुधायो, सुबुह जो लड़ाई हुजे ज़ाल ऐं मुड़ुस जी, शाम जो बि पाण में विढ़नि, राति जो बि पाण में विढ़नि, मुड़ुस ज़ाल खे गारियूं ॾिए, ज़ाल मुड़ुस जे गिलाउ ऐं गीबत करे, नतीजो छा निकिरंदो? सुकून हूंदो उन्हनि जी ज़िंदगी जे अंदरि? वॾे में वॾो नुक़सानु उनजो इहो थींदो त उन्हनि जो औलाद उनजी तरबियत ते बुरा असर पवंदा। अल्लाह ख़ातिर इख़्तिलाफ़ थी वञनि था ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में। झगड़ो करणो आहे, पंहिंजे औलाद जे साम्हूं ज़ाल मुड़ुस न विढ़नि। अल्लाह जे ख़ातिर अलॻि वञी करे तव्हां पाण हिक ॿी जेका भड़ास आहे न उहा अलॻि वञी कढो। जेकॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस पंहिंजे न्याणी ऐं पुट जे साम्हूं विढ़नि था न, झगड़ो कनि था, ग़लति रवैये सां हिक ॿिए जे साम्हूं पेश अचनि था, उनजो नतीजो औलाद ते कहिड़ो थो थिए? अल्लाहु अकबर। उहो औलाद जेको सुबुह जो ॾिसे त अम्मा ऐं बाबा विढ़नि पिया, ॿिनि ॿारनि जो लूणु थोरो घटि थियो त बाबे घटि न कई अम्मा सां, अम्मा बि चयो त हाणे हिनखे सेखारींदे सबक़। पोइ उहो ॿारु छा थो करे? मां ऐं पीउ जे झगड़े खां बेज़ार थी पंहिंजी ज़िंदगी ॿाहिरि गुज़ारण जी कोशिशि करे थो। घर में त रुॻे झेड़ो थो ॾिसे न, पर मज़ो त फिल्म में आहे न, ॿाहिरि जेको होटल ते वेही हले। जेको ॿारु घर खां निकिरी ॿाहिरि ज़िंदगी गुज़ारे थो, इहो वालिदैन जे लाइ ख़तरे जी घंटी आहे। ॿाहिरि छा सिखंदो? ॿारु गारियूं सिखंदो न, ॿारु ग़लति सोहबत जो असरु थींदो न उनखे। को चोर मिली वेंदो उनखे, को नशाई उनखे मिली वेंदो, को बदकिरदार उनखे मिली वेंदो, जेको उनजी ज़िंदगी खे तबाह करे छॾींदो। वजह छा बनी? छा बणिजी वजह? ज़ाल ऐं मुड़ुस जो इख़्तिलाफ़, ज़ाल ऐं मुड़ुस जो पाण में लड़ाई ऐं झगड़ो। जेकॾहिं ईअं न बि थियो त पोइ औलाद पीउ जो तरफ़दार थी वेंदो, माउ खां बदज़न थी वेंदो। को औलाद वरी माउ जो तरफ़दार थींदो, पीउ खां बदज़न थी वेंदो। पीउ जी इज़त ऐं एतिराम उनजे दिलि मां, या त ॿिन्ही जी इज़त ऐं एतिराम निकिरी वेंदी उन्हनि जे दिलनि मां। केॾो वॾो नुक़सानु आहे। माउ ऐं पीउ जे झगड़े खे ॾिसी करे वालिदैन जे लाइ उनजे दिलि मां अदब ऐं एतिराम निकिरी वञे त पोइ इन में सुकून मिलंदो छा? उन्हनि जे घराने जे अंदरि सुकून हूंदो छा? केॾो वॾो नुक़सानु आहे। या त हू पीउ खां बदज़न थींदो, या माउ खां बदज़न थींदो, या ॿिन्ही खां बदज़न थी वेंदो। औलाद जी तरबियत ते इहो असरु थींदो। हीउ घरनि जी तबाही ऐं बर्बादी जो सबबु आहे। ऐं घरनि खे जेकर सुकून वारो चाहियूं था त पोइ औलाद जी तरबियत वालिदैन ते हक़ आहे त उनजी कनि। मुंहिंजो तव्हां खां सवाल आहे, कुझु पढ़ियल बि हूंदा, तव्हां मां को अहिड़ो आहे जंहिं
को हिकिड़ो किताब पढ़ियो हुजे वालदे औलाद जी तरबियत जे हवाले सां, औलाद जी तरबियत कीअं कजे। अरबी जे अंदरि त बेशुमार किताब आहिनि, सिंधी में बि किताब आहिनि, उर्दू में बि किताब आहिनि, काफ़ी आहिनि। कंहिं हिकिड़े हिन मजलिस जे अंदरि कंहिं हिकिड़े शख़्स किताब पढ़ियो हुजे औलाद जी तरबियत कीअं कजे। जॾहिं औलाद बिगड़ी वञे थो त बिगड़ियल औलाद जंहिं घर जे अंदरि हुजे सुकून हूंदो उन घर जे अंदरि। असांखे औलाद जी तरबियत करण ई कोन थी अचे। चलो असां किताब कोन पढ़ियो, मोबाइल आहे सभिनी वटि, फिल्मूं ॾिसो था न, फिल्मूं, फेसबुक, टिकटॉक, इन जे अंदरि इलाही ख़ैर बि आहे, उन खे ख़ैर जे लाइ बि इस्तेमालु करियो। यूट्यूब ते वञी करे तरबियत औलाद जे हवाले सां सुठा मुक़रर ऐं उलमा जूं तकरीरूं तव्हां ॿुधो त औलाद जी तरबियत कीअं कजे। असां जेकर औलाद जी तरबियत असां न कई, कंहिं अरब आलिम चयो आहे त जेकर वालिदैन पंहिंजे औलाद खे खाराइनि ऐं पीआरीनि था लेकिन दीन जे बुनियाद ते उनजी तरबियत कोन था कनि, उनजो मतिलबु इहो आहे त हू पंहिंजे घर जे अंदरि नांग खे पाले रहिया आहिनि, नांग खे पाले रहिया आहिनि। इहो नांग मुआशरे खे बाद में ॾंगींदो, वालिदैन खे पहिरीं ॾंगींदो। जंहिं औलाद जी तरबियत दीन जे बुनियाद ते कोन थी थिए। अॼु रोऊं था न, औलाद सालिह कोन्हे, औलाद चयो कोन थो मञे, औलाद बिगड़ी वियो। तव्हां उनखे संवारण जे लाइ छा कयो? तव्हां उनजी इस्लाह जे लाइ, तरबियत जे लाइ छा कयो? तरबियत को जादू जी छड़ी त कोन्हे। मौलवी साहब ही मुंहिंजी मञे कोन थो, तूं हिनखे नसीहत कर। मौलवी साहब हिकिड़ी ॻाल्हि कंदो त हुनजी ज़िंदगी तब्दील थी वेंदी छा? तरबियत त पोइ हिकु मुस्तक़िल हिकिड़ो अमल आहे, मुस्तक़िल हिकिड़ो अमल आहे। त मोहतरम भाइरो, घरनि जे सुकून जे लाइ ज़रूरी आहे त ज़ाल ऐं मुड़ुस जा पाण में तालुकात सही हुजनि, औलाद जी तरबियत कई वञे ताकी उहो वॾे थिए असांजे लाइ मथे जो सूर न बणिजनि। ऐं घरनि जे सुकून जे लाइ इहो बि ज़रूरी आहे त असीं औलाद आहियूं न, असांजा वालिदैन आहिनि, उन्हनि सां असांजो रवैयो छा आहे। माउ पीउ आहिनि न पोड़ा, जिन घरनि जे अंदरि वालिदैन जी इज़त न हुजे, औलाद जी तकलीफ़ जे करे वालिदैन जे अखियुनि मां पाणी अचे, छा उन्हनि घरनि जे अंदरि सुकून थी सघे थो? पोड़ा रोवनि, नौजवानो तव्हांखे सुकून कोन मिलंदो। पंहिंजे माउ पीउ खे रुआरे करे तव्हांजी ज़िंदगी जे अंदरि सुकून ऐं चैन कीअं ईंदो? सवाल ई पैदा कोन थो थी सघे। घरनि में जेकर असीं सुकून चाहियूं था त इन्हनि रिश्तनि खे मज़बूत करियूं, ख़ानदानी सिस्टम खे मज़बूत करियूं, तालुकात खे ख़ुशगवार करियूं, तालुकात खे पुरसुकून करियूं त असांजा घरेलू ज़िंदगी आसान थी वेंदी। न त परेशान त हुअं ई आहियूं। घरनि में कंहिंखे सुकून आहे? चाहियूं था त पोइ कुझु तब्दीली पंहिंजे अंदरि आणणी पवंदी। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।